सिंध ऑनलाइन स्कूल में तव्हां खे भलीकार। प्यारा ॿारो, असां पोएं वीडियो लेक्चर में 2 किंगडम सिस्टम पढ़ी चुका हूँ। अॼु असां वटि 3 किंगडम सिस्टम आहे। थ्री किंगडम सिस्टम। किंगडम सिस्टम, 3 किंगडम सिस्टम पढ़ंदासीं। अॼु असां हिकिड़ो साइंटिस्ट हुयो अर्नेस्ट हैकेल। अरिड़हं सौ 66 में हिन 3 किंगडम सिस्टम दरियाफ़्त कयो ऐं हिन जेको नओं किंगडम सिस्टम ॾिनो, छाकाणि त 2 किंगडम असां अॻु में ई पढ़ी चुका आहियूं। हिकिड़ो किंगडम प्लांटी, ॿियो किंगडम एनिमलिया। उहे कंहिंजे बुनियाद ते हुया? सेलवाल जे बुनियाद ते हुया। हिकिड़े में सेलवाल मौजूदु हुई, हिकिड़े में सेलवाल मौजूदु कान हुई। टियों किंगडम जेको अर्नेस्ट हैकेल 1866 में ॾिनो, उहो किंगडम हुयो किंगडम प्रोटेस्टा। हिन किंगडम प्रोटेस्टा ॾिनो। हाणे असां हिन किंगडम प्रोटेस्टा खे कीअं डिफाइन कयो? ऑर्गेनिजम्स that exhibit the character same as plants and animals show, or they have their own unique properties। हिन चयो त प्रोटेस्टा में 2 क़िस्मनि जा ऑर्गेनिज़म अची था वञनि। हिकिड़ा त जेके ॿिन्ही बूटनि ऐं एनिमल सां पंहिंजूं प्रॉपर्टीज़ शेयर था कनि, ॿिन्ही सां मिलनि था, ॿिन्ही जहिड़ियूं ख़ासियतूं ख़ूबियूं शो था कनि। ॿिया वरी सफ़ा अलॻि आहिनि। अच्छा, हिन में कहिड़ा अची था वञनि? मिसाल जे तौर ते यूग्लिना अची वियो असां वटि, एल्गी अची वई असां वटि, ETC। अहिड़े क़िस्म जा ऑर्गेनिज़म जेको आहे सो अर्नेस्ट हैकेल प्रोटेस्टा जे अंदरि ज़ाहिर कया। 1930 में इलेक्ट्रॉनिक माइक्रोस्कोप बेसिकली दरियाफ़्त थी चुकी हुई, इन्वेंट थी चुकी हुई, ऐं उहा उन इलेक्ट्रॉनिक माइक्रोस्कोप जे ज़रिए असां छा कयोसीं, जो असां सेल जे अंदरि प्रॉपर जेको आहे सो ऑर्गेनल ॾिसणु शुरू कयासीं त सेल में छा आहे, या सेल में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं न आहिनि। उन खां पोइ असांखे ख़बर पई त सेल असां वटि 2 क़िस्मनि जा थियनि था। हिकिड़ा सेल जंहिंमें प्रॉपर न्यूक्लियस थिए थो पियो, डबल मेम्ब्रेन न्यूक्लियस आहे, ऐं अंदरि जेनेटिक मटीरियल आहे। ॿिया वरी अहिड़ा सेल जंहिंमें प्रॉपर न्यूक्लियस न आहे ऐं जेको आहे सो ऑर्गेनेल बि उनमें न आहिनि। उन खां पोइ असांखे ख़बर पई त उहे सेल जेके प्रॉपर न्यूक्लियस रखनि था उहे यूकैरियोटिक आहिनि, उहे सेल जेके प्रॉपर न्यूक्लियस नथा रखनि ऐं सादा आहिनि उहे प्रोकैरियोटिक आहिनि। प्रोकैरियोटिक। हाणे इन ॻाल्हि जे बुनियाद ते असां वटि प्रोटेस्टा 2 क़िस्मनि जा थियनि पिया। हिकिड़ा लोअर प्रोटिस्ट, ॿिया असां वटि थियनि पिया हायर प्रोटिस्ट। लोअर प्रोटिस्ट में तव्हां वटि यूनिसेल्यूलर
प्रोकैरियोटिक अचनि था हो परे सेल वारा। यूनिसेलुलर हिकु घड़े वारा प्रोकैरियोटिक, छाकाणि त प्रोकैरियोटिक थींदा ई हिकु घड़े वारा आहिनि, उहे मल्टी सेलुलर बॉडी नथा रखनि। उहे कहिड़ा आहिनि? उहे हिन दुनिया में आहिनि ई बैक्टीरिया ऐं गॾोगॾु साइनोबैक्टीरिया। हिन धरती ते यूनिसेलुलर प्रोकैरियोटिक आहिनि इहे, हिकिड़ा बैक्टीरिया ॿिया साइनोबैक्टीरिया। इहे अची विया लोअर प्रोटिस्ट में, उहे प्रोटिस्ट जेके हिकिड़े सेल वारा ऐं तमामु सादा। हायर प्रोटिस्ट वरी उन में कहिड़ो सेल अची वियो? उन में अची वियो यूकैरियोटिक। अच्छा, यूकैरियोटिक यूनिसेलुलर बि ऐं गॾोगॾु मल्टी सेलुलर बि। हिन सेल ते मुश्तमिल हायर प्रोटिस्ट में रखिया विया। हाणे हिन में हिकु घड़े वारा जीअं यूग्लेना, पैरामेशम, कैलेमोडोमोनास अहिड़ा थी विया, ऐं ॿिया हायर प्रोटिस्ट हुन सां गॾोगॾु एग्जाम्पल हुया कहिड़ा? एल्जी थी वियो ऐं फंजाई थी वियो। ॿियो हिकिड़ो टर्म आहे ब्लू ग्रीन एल्जी इस्तेमालु थींदो आहे। यादि रखिजो त ब्लू ग्रीन एल्जी साइनोबैक्टीरिया जो ई ॿियो नालो आहे। हिन खे असां चई था सघूं त ही छा आहे? ब्लू ग्रीन एल्जी। लिहाज़ा उन जो लोअर प्रोटिस्ट सां तालुक आहे, उन जो हायर प्रोटिस्ट सां तालुक नाहे। लिहाज़ा अॻ में असां वटि ॿ किंगडम सिस्टम हुया, हिकिड़ो प्लांट किंगडम, ॿियो एनिमल किंगडम। प्लांट किंगडम में सेल वाल हुयो। ॾिसो तव्हांजो बैक्टीरिया, साइनोबैक्टीरिया, एल्जी, फंजई सभई प्लांट किंगडम में अॻ में अचनि पिया। जॾहिं त एनिमल वारे पासे में तव्हांजा इनवर्टिब्रेट ऐं वर्टिब्रेट्स ऐं प्रोटोज़ोआ हुयो। त अर्नेस्ट हैकेल अची करे प्लांट किंगडम मां जेके ही बैक्टीरिया, साइनोबैक्टीरिया, एल्जी, फंजई आहे उनखे कढियो, कढी करे अलॻि किंगडम प्रोटिस्टा जे नाले उन किंगडम खे प्रोटिस्टा जो नालो ॾेई उन में इहे शयूं सभई जेको आहे उन में रखिया आहिनि। त प्यारा भरो इहो हुयो असां वटि टे किंगडम सिस्टम जेको प्रोटिस्टा सॼो वञे थो। हाणे ईंदड़ वीडियो लेक्चर में असां इंशाअल्लाह पढ़ंदासीं 4 किंगडम सिस्टम। ख़ुदा हाफ़िज़।